ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे तव्हांखे ॿुधायूं त IG सिंध औरंगी टाउन में वापारीअ जे घर में धाड़े जी वारदात में मुलविस हुजण जे इल्ज़ाम हेठि आयल तरबियत हेठि DSP खे मुअतल करे छॾियो आहे। औरंगी टाउन में वापारी जे घर में धाड़ो लॻो हो, जंहिंमें तरबियत हेठि DSP उमेर बाजारे ते इल्ज़ाम हो त हू वारदात में मुलविस आहे। IG सिंध रफ़त मुख़्तियार खेसि मुअतल करे छॾियो आहे, जंहिं बाद DSP उमेर बाजारे ख़िलाफ़ खातेदार कार्रवाई शुरू कई वई आहे। मुअतली जे नोटिफिकेशन में DSP ख़िलाफ़ धाड़े जो हवालो बि शामिल कयो वियो आहे। उन खां अॻु DSP खे गुज़िरियल ॾींहुं CPO रिपोर्ट करण जी हिदायत कई वई हुई। ॿिए पासे कराची जी मच्छर कॉलोनी वारे इलाइक़े में टेलीकॉम कंपनी जे ॿिनि मुलाज़िमनि खे बेदर्दी सां क़त्ल करण वारे केस में सिंध हाई कोर्ट जवाबदारनि जी ज़मानत रद्द करे छॾी आहे। ॿिनि मुलाज़िमनि इसाक पंवर ऐं एमन जावेद जे क़त्ल केस में जवाबदार ज़ुबैर ऐं सईद जी ज़मानत वारी दरख़्वास्त अदालत रद्द करे छॾी। जस्टिस नेमतुल्लाह फलपोटो रिमार्क्स न त टेलीकॉम मुलाज़िमनि खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। दहशतगर्दी टोड़ अदालत अॻु ई ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे चुकी आहे। टेलीकॉम कंपनी जे वकील जो चवणु हो त ट्रायल कोर्ट में हिन वक़्त ताईं MLO जो बयान रिकॉर्ड कयो वियो आहे। शाहिदनि जा बयान रिकॉर्ड न थी सघिया आहिनि। जवाबदारनि वटां सड़ियल रक़म, नंबर प्लेट, लैपटॉप ऐं ॿियो सामान हथु कयो वियो। वकील चयो त परॾेहिनि सां को हादसो थिए थो त फौरी सिंध हुकूमत तरफ़ां मुआवज़ो ॾिनो वञे थो। अॼु ताईं मक़तूलनि जे वारसनि खे टेलीकॉम कंपनी रुपयो बि नाहे ॾिनो। लाड़कानी में फुरजा CCTV फुटेजिस आवाज़ न्यूज़ हथ करे वरिता। मार्केट थाने जे कुझु क़दम जे मुफ़ासिले ते टिनि हथियारबंदनि दीवान बेकरी मां 13 लख रुपया ऐं 6 मोबाइल फ़ोन फुर कया हुआ। CCTV फुटेजिस में ॿोट लॻल 3 हथियारबंद फोरू बेकरी में दाख़िल थी हथियारनि जे ज़ोर ते फुर लुट कंदे नज़र अचनि था। हथियारबंद बेकरी मालिक विनोद गुल ऐं मुलाज़िमनि खे 6 मिंटनि ताईं यरग़माल बणाए वारदात कंदा रहिया। बेकरी मालिक विनोद मीडिया खे ॿुधायो त पाकिस्तानी चौक ते हर वक़्तु पुलिस मौजूद हूंदी आहे ऐं मार्केट थाणो बि भरिसां आहे, पर वापारी महफ़ूज़ न आहिनि। हुन चयो त 3 हथियारबंद फोरू बिना के डप जे आराम सां ॾोह करे फरार थी विया। संदसि चवणो त लाड़काणे जा वापारी रोज़ानो फुरजनि था पिया। IG सिंध शहर में बदअमनी जो नोटिस वठे। उमरकोट में नौजवान जो पखे में टंगियल लाश हथायो। पोस्ट ऑफिस पाड़े जे रवासी 24 सालनि जे राजेश मेघवाड़ जो घर मां पखे में टंगियल लाश हथायो। इलाइक़े वासियुनि नौजवान जो लाश पखे में ॾिसी पुलिस खे इतला कयो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची नौजवान जो पखे में टंगियल लाश लाहे अस्पताल मुंतक़िल कयो, जितां पोस्टमार्टम खां पोइ वारसनि हवाले कयो वेंदो। वारसनि मूजिबि नौजवान घरू अणबण तां आपघात कयो आहे। इते मूंखे ॿुधायूं त मेहड़वासी सिंध जे सुरीले रागी तारिक चांडियो खे विछड़े 1 साल गुज़री वियो आहे। अॼु संदसि पहिरीं वरसी मल्हाई पियो वञे। नाले वारे रागी तारिक चांडियो सिंध जे केतिरनि ई TV चैनल्स तोड़े स्टेज ते राग ॻायो। संदसि केतिरा ई मदा हुआ। वारसनि तारिक चांडियो जी मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़े क़ुरान ख़्वानी कई। रागी तारिक चांडियो जे वारसनि जे सकाफ़त खाते समेत कंहिं बि इदारे या फ़नकारनि जी तंज़ीम सार न लधी ऐं नई वरी का वरसीअ जी तक़रीब कोठाई वई आहे। फ़नकार तारिक चांडियो 35 वरनि जी ॼमार में जेरे जी बीमारीअ सबबु लाॾाणो करे वियो हो। कंडियारो वेझो शाख खे 20 फुट जो घारो पइजी वियो। केतिराई ॻोठ ऐं फसल पाणी हेठि अची विया। बुधक शाख खे शाह जमाल वेझो 30 फुटनि जो घारो पियो, जंहिं सबबु घारे जो पाणी ॻोठ असलम शाह, काबिल लाखो, ग़ुलाम मोहम्मद लाखो ऐं ॿियनि ॻोठनि तरफ़ वधणु लॻो आहे। ॻोठाणनि जे इतला बावजूदि आपाशी अमलो घारे वारे हंधि नाहे पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में रुधल आहिनि। घारो पवण सबबु केतिरनि ई एकड़नि ते बीठल कणक जो ताज़ो पोखियल फसल ॿुॾी वियो आहे, जंहिं सबबु लखें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। ॻोठाणनि मीडिया खे ॿुधायो त शाख जे बंदनि जी मरमत न थियण सबबु घारो पियो आहे, जंहिं सबबु खेनि लखें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। ॻोठाणनि आपाशी जे निगरान सूबाई वज़ीर तोड़े ॿियनि अमलदारनि खे अपील कई त नुक़सान जो अज़ालो करे शाख जे बंदनि जी मरमत कराई वञे।
तंगवाणी में 100 मण सारियुनि सां भरियल ट्रैक्टर ट्रॉली हथियारबंद फुर करे काहे विया, जॾहिं त ड्राइवर ऐं संदसि साथी खे यरग़माल बणाए मारकुट बाद हथ पेर ॿधी रोड ते फिटो करे विया। पुलिस थाणे जे अद मोहब्बत लाड़े वटि 100 मण सारियुनि सां भरियल ट्रैक्टर ट्रॉली हथियारबंद फुर करे काहे विया, जॾहिं त ड्राइवर अरबेलो मलिक ऐं संदसि साथी परवेज़ बखराणी खे यरग़माल बणाए मारकुट बाद हथ पेर ॿधी रोड ते फिटो करे विया। ॻोठाणनि अताउल्ला बुगटी, ज़ाहिद हैजवाणी, वाहिद ॾिनो मलिक, अमानुल्ला ऐं ॿियनि जी अॻवाणी में ठुल्ह कंदकोट इंडस हाईवे ते एहतजाजी मुज़ाहिरो करे रोड ब्लॉक कयो। उन मौक़े ते ॻोठाणनि मीडिया खे ॿुधायो त पुलिस ॾोहारियुनि अॻियां बेवस बणियल आहे। रोज़ानो फुर जूं वारदातूं मामूल बणियल आहिनि। हुननि आईजी सिंध तोड़े ॿियनि अमलदारनि खां घुर कई त फुर थियल 100 मण अन्न वापसि कराए जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे शहरियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।